अस्सलाम वालेकुम दोस्तों। एक हदीस आहे पंहिंजे रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी त अल कासिब हबीबुल्लाह, पौरहेत अला जो दोस्त है। इस्लामी अरकान रोज़ो, नमाज, ज़कात, हज खां पोइ जंहिं अमल जो सभ खां वॾो हुकुम आहे सो आहे रिज़्क़ हलाल। क़ुरान मजीद जी सूरह अल अंबा में अल नबा में आयत नंबर 11 जा लफ़्ज़ आहिनि त असां ॾींहं खे कमाइण जे लाइ बनायो आहे। ऐं असांजो ही मुर्शिद शाह अब्दुलरहमान ॾेपलائي जिन जॾहिं फरमाइनि था त छिना छज हथनि में क़ुल्हन ڪوڏارا, पोरे कारण पेट जे उथियनि सवारा, ओॾप वीचारा लाखा वञनि लॾियो। हाणे इन्हनि ते अची इहो दिलि में सम्झ में ॻाल्हि थी अचे त भिटाई ॼण त असांखे दीन बि पियो सेखारे। जेको हिन अल कासिब हबीबुल्लाह जी जेका ॼण त हीअ सॼी जेका शरह आहे त छज हथनि में अथनि, कुल्हनि ते ڪوڏارا अथनि ऐं पोरे कारण पेट जे सवेर सवेर उथनि था ऐं उहे ओॾ वीचारा जेके लाखा लॾियो पिया वञनि। शाह भिटाई जिन बि अल्लाह जे रसूल जे हिन फरमान मूजिबि मज़दूरनि ऐं हथ पोरियो करण वारनि खे साराइनि था, छो जो रिज़्क़ हलाल ऐं इबादत आहे। पाण सिंध ऐं सिंध माण्हुनि जो जे ख़ुशहाली जो दुआगू बि आहे। तॾहिं त चवनि था त अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं, पखा पट सुहनि, सुरई सेज पासे पिरी, मर पिया मींहं वसनि, असां ऐं पिरियनि शालहून बराबरि ॾींहड़ा। सही लतीफ़ साईं हिन बैत में सावन सताबनि भाॼियुनि जी हयाती जी कहिड़ी न ज़बरदस्त ख़ूबसूरत मंज़र कशी था कनि त अंगण ते ताज़ी भला घोड़ा बीठा आहिनि ऐं ॿाहिरि छापरनि में कुंडियूं वेहूं बीठियूं आहिनि लांझियुनि में। सांगियुनि झांगियुनि मारुनि जा मैदाननि में पोठनि ते अॾियल अझा हुजनि, सुरहाण सां वासियल सेज हुजे ऐं वरी पिरी बि पंहिंजे पासे में हुजनि, पोइ त मर पिया मींहं वसनि। पर अॻिते जी ख़्वाहिश ते नज़र करियो, भिटाई साहिबु चवनि था त पोइ शाल असां ऐं पिरियुनि जी ॼमार जा ॾींहं बि बराबरि हुजनि, माना असां मां को महंद न मरे, अॻे न मरे, असां मुंहिंजा को अॻे न मरे, जो ॿिए खे जुदाई विछोड़े जा घाव सहिणा पवनि। चल ख़ुदा अहिड़ो ॾींहुं न ॾेखारे। लतीफ़ साईं सिंध सुहारी जे सदियुनि जी रिवायतुनि खे बि पंहिंजे शाइरीअ में अमर कयो आहे त ॿारहाड़ी जा भाॻिया लस्सी खीर या मखण विकिणंदा कोन हुआ। लस्सी विकिणण वारे खे त मुर्गो मेतड़ो ऐं कजूस बि चवंदा हुआ। लस्सी पाण बि पीअंदा हुआ, ओड़े पाड़े वारनि खे ॾींदा हुआ। महिमान वेही खे जेकॾहिं आयो को त उनखे पाणीअ जे बजाए लस्सी पीआरींदा हुआ। जीअं लतीफ़ साईं फरमायो, खारा ख़बर ॾींहं में वारीअ मंझि वथाण, साथियुनि खे सैयद चए भरियो ॾियनि भाण, उमिरि ई अमाण साबित रखिजे सूमरा। हिते लफ़्ज़ भाण या भाणू मां मुराद आहे वॾो थां, वटो, प्यालो या ॾाबर।
आयल महिमाननि तो साहिलनि खे उन में लस्सी जाल पीआरींदा हुआ जीअं सम्झनि ढो थी वञे। ऐं हिकु किताब जो आहे किताब लताइफ़ में बि इहा ॻाल्हि अचे थी त लतीफ़ साईं जिन पाण बि लस्सीअ जा तमामु घणा शौक़ीन हुआ ऐं शौक़ सां लस्सी पीअंदा हुआ। गांव में जे लस्सी खां सवाइ बाकरे खीर जी बि लस्सी थिए जंहिंखे पही चवनि छाकाणि त उहा सफ़ा छिॾी हूंदी आहे। खीर ॿकरी छिॾो आहे माल गांइ माहे माल खां, तंहिं करे उहा पही उहा बि ॾाढी शौक़ सां माण्हू पीअनि था असांजा थर में। जंहिं लाइ लतीफ़ साईं फरमायो झुड़पुर मथे मारुए जित चीहा चिलर चिक अंदरि थो उञ मरे साह उन जी सिक पियां शाल पहियूं करे त्यां ॾेई तिक वर पिरियां से पिक ॿिया भाण भरिया ई घोरिया। हाणे चए थी मारवी त मुंहिंजे मारवड़नि जे मुल्क में थर में मींहनि जा वसकारा थी पिया आहिनि, झुड़पुर त बंदि थिए ई कान थी। मुंहिंजे ॾेह में हिन वक़्तु चीहा ऐं हर क़िस्म जो गाहु पैदा थी पियो आहे। मुंहिंजे अंदरि में मुंहिंजे मारवनि खे ॾिसण जी ॾाढी उञ सिक आहे। छल ख़ुदा करे जो उते पुॼां ऐं पही जा वटा भरे टिपूं ॾेई पियां, पर मुंहिंजे वर खेत सां जेकॾहिं हिकिड़ी पिक बि पियां त इहा ई मुलाक़ात हुजे। पोइ वॾा भरियल भाण जेके जी तंहिंखे आउं करियां बि कहिड़ा। मुंहिंजे लाइ मुंहिंजे वर सां गॾु जेकॾहिं उन हिक वटे मां ॿई ॼणा पियूं इहो असांजे लाइ तमामु घणो आहे।